जी बिल्कुल इन वक्त असीं मौजूद आहियूं कश्मीर में साल 2026 जो ऐं हिन सियारे जो जेको आहे सो टियों उठनि जो मेलो लॻायो वियो आहे। हिन उठनि जे मेले में सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जा उठ आंदा विया आहिनि। हीअ उठ अचो त उठनि जे शौक़ीननि सां ॻाल्हायूं ऐं हिते जेके आयल माण्हू आहिनि परे परे जा उन्हनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो हिन बाबति छा चवणु आहे। मेला बियान में शौक़ फिलो भी मां पैदाश बिरू मैश पेशावे शौक़ मेला बिगान सरदार यकाई खनगान सार में पाकिस्तान लेड़ा वाक्तियन मेला बिगान कोट अदू है सार में पाकिस्तान बिगान मुल्ताना दा कोट अदू लया कुले सार में सिंध वे मेला मलाखड़ा मल्लानी हवे हर जाए बिगान रोहिया इंगो अगो मेला बिगान छा उठाड़ थो ए साला। हाँ मैं मरवन एक लोट में हरियन छिए दरियन हाँ समझे ना पर रोगे ना दगुने शीरा दगुने दाना दगुने समझे ना रोगे ना शीरा दाना हाजी साहब आखती हैं सरदार सलीम जान कुल मने PM एन आखती है। टिन सूबनि जा माण्हू हिते इंजॉयमेंट करनि था पिया और इन सां गॾोगॾु पंजाब जा बि माण्हू आया वेठा आहिनि, बलूचिस्तान जा बि आया वेठा आहिनि, पंहिंजे सिंध पंहिंजे काफ़ी ज़िलनि जा बि आया वेठा आहिनि। इहो मेलो असां हर साल कराईंदा आहियूं। अलाह जी महिरबानी सां हे आख़िरी टियों मेलो आहे। जीअं पब्लिक तव्हां ॾिसो था ईद वांगुरु जेके ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहिनि। इन में साफ़ ज़ाहिर आहे जो इलाइक़े जा माण्हू अचनि था, ॿियनि सूबनि खां अचनि था, पाण में मोहबत जो इज़हार करनि था, ख़ुशी करनि था। जी बिल्कुलु मूंसां गॾु उठनि जे मेले ते जेके शौक़ीन मौजूदु हुआ उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिते जेके ॾिसंदड़ माण्हू हुआ उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मुंहिंजो चवणु आहे त सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान खां हिते उठ आंदा वेंदा आहिनि ऐं असां हिते जेको आहे सो ख़ूब इंजॉय कंदा आहियूं ऐं अहिड़ा मेला कश्मीर में थींदा रहनि।